आहियां सकरंद हमदर्द हाउस ते जिते अॼु साल जी पुॼाणी ते जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो रहनुमा ऐं हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जो बानीकार गुल मोहम्मद रन साहिब जे तरफ़ां जेको साल जी पुॼाणी ते जेको हीउ प्रोग्राम कयो पियो वञे ऐं हिन प्रोग्राम में तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था त हिन प्रोग्राम जूं तयारियूं बिल्कुलु मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं अनक़रीब जेको आहे हीउ प्रोग्राम शुरू थियण वारो आहे ऐं हिन प्रोग्राम में जेको सो फ़नकारा ख़ुशबू लिगारी पई आहे ऐं उहा बि बिल्कुलु अनक़रीब हिते जेको आहे सो पहुची वेंदी हमदर्द हाउस ते ऐं असां सां गॾु जेको हिन वक़्तु हसाम मौजूदु आहे अचो त वधीक हिन खां पुछूं त हीउ हिन प्रोग्राम जे हवाले सां या हिन साल जे हवाले सां वधीक छा था। आपको पता है हम लोग हर साल ये इवेंट मनाते आ रहे हैं। हमदर्द की तरफ से हाजी गुलाम नबी डेवलप ऑर्गेनाइजेशन की तरफ से हर साल ये इवेंट हम लोग मनाते आ रहे हैं और इंशाल्लाह मनाते रहेंगे। और यहाँ अब तैयारी तो आप लोग देख सकते हैं सब शुरू हो चुकी हैं और माशाल्लाह से कुछ ही बस घंटों में ये प्रोग्राम शुरू होने वाला है। खुशबू लगारी सिंगर आई हुई है और कुछ सूफ़ी और बस मच कचहरी का प्रोग्राम हुआ है क्योंकि जो अगला साल है हमारे लिए खुशियों का साल है, ये साल हमारे लिए खुशियों का। अॼु तव्हांखे ख़बर आहे त नए साल जे लाइ हमदर्द असांजो बानी मोहतरम गुल मोहम्मद रन साहिब अॼु ॾियारो जेको नए साल जो मल्हायो वेंदो जंहिंमें वॾा अदीब ऐं डोर बैत वारा थर पाक कराया विया आहिनि ऐं उन जे लाइ फ़नकार ख़ुशबू गंजील जेको तव्हांखे बाक़ाइदे फ़न पंहिंजो मुज़ाहिरो ॿुधाईंदी। ऐं हींअर असां हिन पिंडाल में बीठा आहियूं जेको हमदर्द हाउस आहे उन में जेको हिन पिंडाल में घड़ी खां पोइ इंशाअल्लाह मेलो मचण वारो आहे। नए साल जी ख़ुशियूं शुरू थी वेंदियूं ऐं इंशाअल्लाह असांजो बानी मोहतरम गुल मोहम्मद रन साल हर साल हिन वांगुरु मल्हाईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे ख़बर पए अॻु भेरो हूंदो आहे जिथे जीअं बि हिन कम में ऐं हिन जो छा ॻाल्हाइजे छा ॿुधाइजे हर बचे खे ख़बर आहे त मोहतरम गुल मोहम्मद साहिब जा इदारा बि हलनि पिया।